मदीने शरीफ में नमाज पढ़ाई दो रह दो। हजरत ईसा जे कदे नबी थी अचे हा त नबी कहे बेजे पोया नमाज को न पढ़ंदो आ। हजरत ईसा उम्मती थी इंदो तदे इमाम महदी जे पोया नमाज पढ़ंदो। मुझो मौजू ताजा हले थो पर हाणे इमाम महदी जी गाल आई आ त कुछ तवा के कड़ो मसलो बुधाए छया। बुधंदा वलाए कोन चको भला कन्न खोले वे ही बुधो। इमाम महदी सभई तवा सभई गॾिजी चओ त इमाम महदी ईंदो। ॾाढे ॾाढे असा में ऐं हुन पार्टीअ में फर्क आ। हू वरी छा चवंदा हन आयो आ तकड़ न कर बरोच की न कोर की। बरोच किथे तकड़ा हन छते कोरी वारी तकड़। असा था चो तो इमाम महदी ईंदो। चो इमाम महदी ॾाढे चो। हू चवन था त आयो वा पर सालन का वठी करे गार में लिको वेठो आ। छो लिको आ? दुश्मनन जे भव खां त मता दुश्मन मुखे मारे न वञल। अकेलो कोन वेठो आ। उहो कुरान जेको अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू नबी पाक पण सहाबन ऐं अली के पढ़ायो हो। मौला अली शेर खुदा उहो कुरान गॾु कयो हो। उन कुरान के अलीउल मुर्तज़ा असहाबन जे आॾो पेश कयो। असहाबन चयो त तो वारो कुरान असां कोन वठंदासीं। पो अलीउल मुर्तज़ा चयो इहो क़यामत तई कुरान न ॾिसंदो। अलीउल मुर्तज़ा वो कुरान लिकाए छॾियो। आखिरी टाइम ते इमाम हसन खे ॾिनई। इमाम हसन आखिरी टाइम ते हुसैन खे ॾिनो। हुसैन उहो कुरान लिकाए इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾिनो। इमाम ज़ैनुल आबिदीन उहो कुरान हजरत इमाम मोहम्मद बाक़िर खे लिकाए ॾिनो। इमाम मोहम्मद बाक़िर उहो कुरान इमाम जाफर सादिक खे लिकाए ॾिनो। तां कयो हलंदो हलंदो हजरत इमाम हसन अस्करी वटि कुरान आयो। यारहे इमाम वटि आयो। उन यारहे इमाम उहो कुरान पंहिंजे पुट हजरत इमाम महदी खे लिकाए ॾिनो त संभाल जान के ॾेखार जान। उनी कुरान सूधो गार में सामरा जो इलाइक़ो आ। मनसुर फिल गार उन गार जो नालो आ। उनी में इमाम महदी कुरान सूधो लिखो वेठो आ। ईंदो तॾहिं जॾहिं 313 पक्का शिया इमाम जा मुरीद